अस्सलाम वालेकुम सभिनीनि भेणनि भाइरनि खे काफ़ी अरसे खां पोइ तव्हां सां ॻाल्हि ॿोल थिए थी। ॾाढी बर्फ़बारी थिए पई। हिन महिल मां अमेरिका जे शहर फिली में आहियां मौजूदु। अॼु सीउ तमामु घणो हुयो पर ॿाहिरि निकिरी आहियां। वरी सोचियुमि मां चयो तव्हां भेणनि भाइरनि सां ॻाल्हायां। काफ़िनि अदनि ऐं अदियुनि सभिनीनि मूंखे फ़ोनियूं कयूं त अदी ॾियो हाल अहिवाल, मुसवर जी तबियत कीअं आहे। हाणे मुसवर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। अलाह जे फज़ल करम सां तव्हां सभिनीनि जी दुआउनि सां हाणे माशाअल्लाह असां पंहिंजो पंधु बि करे पियो आहिस्ता आहिस्ता। हाणे स्कूल ख़ैर असां वञणु शुरू कयो आहे। उनजी थोरो फिज़ियोथेरापी जो अमल अञा रहे पियो। फिज़ियोथेरापी बि उनजी थिए पई। डॉक्टर्स चयो आहे त हीउ साल सॼो इनशा अल्लाह ताला उनजी फिज़ियोथेरापी सां अल्लाह कंदो एतिरो थी वेंदो जो हू हाणे वाकर ते जेको वॉक करे पियो त वाकर बि इनशा अल्लाह उनजो निकिरी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अमान अली बि ख़ैर सां स्कूल वञे पियो। अल्लाह जो शुक्र आहे। हितां जी मौसम आहे थधी पर काफ़ी माण्हू हाणे थोरो घणो हिरी वियो आहे। पर अॼु सुबुह खां वठी 8 बजे खां वठी बर्फ़बारी थिए पई। सो बर्फ़ खे इंजॉय करण लाइ थोरो मां बि ॿाहिरि निकितमि पर तमामु तेज़ बर्फ़ आहे। मां चयो थोरो तव्हां सभिनीनि भेणुनि ऐं भाइरनि खे बि ॾेखारियां त हीउ ॾिसो सॼो बर्फ़बारी तमामु घणी तेज़ थी वई आहे। अॼु त वरी आहे त ॼण ख़ामोशी जो माहौल लॻो पियो। सभु को घरनि में अंदरि कोई कम सांगे निकिरे थो, न त हरू भरू कोई बि नथो निकिरे। हीअ असांजो क्रिसमस ट्री सॼो थी वियो आहे बर्फ़ जे हवाले। अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे। असांखे पंहिंजनि दुआनि में यादि रखिजो। इनशा अल्लाह ताला मां वरी पंहिंजे वीडियोज़ जो सिलसिलो जारी रखंदमि। अल्लाह कंदो वरी इनशा अल्लाह सुठियुनि वीडियोज़ सां तव्हां सां गॾु वरी अचिबो। कुझु ॾींहंनि खां काफ़ी मसरूफ़ियत में वक़्तु गुज़री वियो मुंहिंजो बि। उनजे करे का नई पोस्ट का वीडियो रखी कोन हुई। सभु भेनर ॿार पुछनि पिया दी किथे गुम आहियो, किथे अदा हिते ई आहियूं। बसि हाणे हुयो कुझु शिफ्टिंग जो मरहलो। छो त असां हुयासीं शुरू में रोनल्ड मैकडोनल्ड हाउस में, उनखां बाद में वरी शिफ्टिंग कईसीं। वरी हींअर थोरो ॿारनि जी तालीम जो बि सिलसिलो ज़रूरी हुयो। उन्हनि खे स्कूल में विझराइणु ॿारनि खे। ऐं मां पंहिंजो वीज़ा स्टेटस चेंज कराए छॾियो। हाणे मां स्टूडेंट वीज़ा ते आहियां। पहिरियां मां हुयमि विज़िटर वीज़ा ते। त हाणे मां पंहिंजी कॉलेज जा वीडियोज़ इनशा अल्लाह तव्हां सां शेयर कंदी रहंदमि। ऐं सॼो उन अमल जो पंहिंजो हिकिड़ो जेको एक्सपीरियंस थियो मुंहिंजो त कहिड़े तरीक़े सां मां पंहिंजो वीज़ा स्टेटस चेंज करायो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स हुयूं ऐं कंहिं तरीक़े सां मिलियो, केतिरे टाइम जे लाइ मिलियो। इनशा अल्लाह ताला वरी जल्द तव्हां सां वरी इन बारे में बि गुफ़्तगू कंदमि। ऐं हितां जी कॉलेज में वेही वरी तव्हांखे ॾेखारींदमि बि त हितां जा क्लासरूम कीअं आहिनि, हितां जी तालीम जो सिलसिलो कीअं आहे। मां त ॾाढी एक्साइटेड आहियां। मां त चवां थी त तालीम हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका इंसान ड्रव न थींदो आहे। तालीम ख़तमु कॾहिं बि कोन थींदी आहे। मिड़ई साई पटींदा आहियूं घड़ी खण जे लाइ, पोइ वरी तालीम शुरू थींदी आहे। सो अल्लाह जे रसूल जो चवण बि इहो आहे त इल्मु हासिलु कयो पींगे खां क़बर ताईं। सो इल्मु अहिड़ी शइ आहे। ऐं हितां जो अमेरिका जो त वरी घणो कुझु ॿुधो आहे त वरी हिकिड़ी एक्साइटेड आहियां हिन हिसाब सां। त मां क्रिमिनल जस्टिस पढ़ंदमि हिते, त ॾिसंदमि त कहिड़े तरीक़े सां हितां जो लॉ आहे, कानून कीअं आहे, तव्हांजा हितां जी ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि। काफ़ी सारियूं इनशा अल्लाह ताला तव्हां सां गॾु इहे शेयर कंदी रहंदमि। वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता सभु कुझु हाली फ़िलहालु नओं माहौल आहे। कुझु काफ़ी सारा क्लासिस हुया, कुझु कंप्यूटर जा, कुझु इंग्लिश जा। छो त इंग्लिश लैंग्वेज मुंहिंजी एतिरी बहितर न हुई। पर हाणे अल्लाह जे फज़ल सां काफ़ी कुझु माण्हू कवर करे वियो आहे। असां वटि त वरी इंग्लिश जो त पढ़ूं था ऐं कोशिशि कयूं था लिखण जी, पर एतिरो ॻाल्हाइण ते असां हिन ते फोकस न आहियूं कंदा। पर हिते त वरी सॼी तालीम ॻाल्हाइणु ॿोलाइणु सॼो इंग्लिश में आहे। उनजे करे काफ़ी सारा क्लासिस वरिता। मां बि कंप्यूटर जा कुझु क्लास हुया, कुझु उहे वरिता। पर अल्लाह जो शुक्र आहे। तव्हांखे इहो ॿुधायां त हर क्लास में मां हमेशह सां ॾाढो अव्वल रहियमि, महिनत कई सुठी पंहिंजी। छो त तालीम अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे हमेशह अॻिते वधाईंदी आहे, इंसान खे शऊर ॾींदी आहे। त मां चवंदी आहियां तालीम जो सिलसिलो रुकजणु न खपे। हा ठीकु आहे, ज़िंदगी जूं घर जूं ज़िमेवारियूं आहिनि, पंहिंजनि बचनि ॿारनि सां ज़िमेवारियूं आहिनि जेके इंसान माण्हू पूरे कंदे कंदे काफ़ी पंहिंजो पाण ते टाइम न ॾेई सघंदो आहे। पर तंहिंजे बावजूदि बि अल्लाह जा लख अहसान रब्बिल आलमीन जा जो अमेरिका जहिड़े मुल्क में हिन महिल मूंखे पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे। सभ खां वॾी मां शुक्रगुज़ार रब्बिल आलमीन खां पोइ डॉक्टर साहिब जी आहियां, पंहिंजे घर वारे जी आहियां, जंहिं मूंखे एतिरी सपोर्ट कयो। ऐं हिन महिल मां इन ॻाल्हि ते फ़ख़्रु थी महसूसु कयां त इनशा अल्लाह ताला कुझु सालनि खां पोइ जॾहिं हितां जी मूंखे डिग्री मिलंदी त मां बि फ़ख़्रिया चवंदमि त मां बि अमेरिका में तालीम हासिलु करे आई आहियां। ऐं मुंहिंजा बचड़ा बि ख़ैर सां हिते पढ़नि था। अल्लाह कंदो हुनजे इलाज सां गॾोगॾु हुनजी तालीम बि जारी आहे। हिन महिल पढ़े थो, स्कूल में वञे थो। पर मां तव्हांखे कॾहिं स्कूल जो ॾेखारींदमि हितां जो सिस्टम। त ॾिसो हितां जा जेके ॿार आहिनि, जेके वीचारा ॿाहिरि मुल्कनि मां अचनि था, जिन खे काई बि जिस्मानी कमज़ोरी आहे, त हीअ गवर्नमेंट उन्हनि जी कीअं थी सपोर्ट करे। हितां जा माण्हू, हितां जो तालीम जो निज़ाम कीअं थो उन्हनि खे सपोर्ट करे। हाणे हीअ असांजी घिटीअ जो रस्तो आहे हिन जॻह ते, जिते साम्हूं हीअ गाॾी बीठी आहे असांजी। इन गाॾीअ ते सुबुह जो साजरी इन जॻह ते हिते
मुसवर अली जे लाइ ख़ासि स्पेशली हिकिड़ी गाॾी ईंदी आहे जेका मुसवर अली खे सिर्फ़ु वठी वेंदी आहे, छो त मुसवर अली वाकर जे तहत घुमे थो त हीअं आम घुमी नथो सघे, त उनखे व्हीलचेयर जे ज़रिए ख़ुशूसनि सिर्फ़ु हिकिड़े ॿार खे खणण जे लाइ हिते व्हीलचेयर लाइ गाॾी ईंदी आहे। वरी हीअ जेके गाॾियूं तव्हांजी सॼियूं लाइन में बीठियूं आहिनि, इहे सभु बीठियूं हूंदियूं आहिनि, कोई गाॾी काई हारुन बि न आहे हणंदी, सभु बीठा हूंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हीउ ॿारु डिसेबल आहे ऐं हीउ स्कूल वञे थो, हुनखे टाइम लॻंदो, कोई तकड़ि न आहे कंदो, का ॻाल्हि न हूंदी आहे। हिकिड़ो एॾो सुठो सुबुह जे टाइम में ते इहो हूंदो आहे। इंशाअल्लाह ताला वेकेशन हुई, 6 तारीख़ स्कूल खुलिया कल्ह, पर अॼु वरी हिननि ख़ुशूसी ऐलान कयो हिन बर्फ़बारी जे करे, जो अॼु बर्फ़ जो सुबुह खां सिलसिलो शुरू थी वियो आहे, हुनजे करे हुननि चयो त सुभाणे स्कूल बंदि आहे, वरी सुभाणे वरी खुलंदो इंशाअल्लाह ताला। मां तव्हांखे हिकिड़ी वीडियो ठाहे तव्हांखे ॾेखारींदमि सभिनीनि खे, त ॾिसो हितां जी गवर्नमेंट पंहिंजे मुल्क में रहंदड़ डिसेबल ॿारनि खे केतिरी सपोर्ट थी करे, ऐं असांजे मुल्क जूं जेके हुकूमतूं आहिनि, असां चङनि भलनि खे बि डिसेबल करे घर विहारे छॾियो आहे। सो अलाह खां उमीदूं आहिनि, उमीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे, त रब्बुल आलमीन कंदो, को ॾींहुं थींदो त असांजे मुल्क में बि इहे सभु ॻाल्हियूं, सभु सहूलियतूं इंसाननि जे लाइ हूंदियूं। हिकिड़ी सुठियुनि तमन्नाउनि सां तव्हां सभिनीनि खां मोकिलाईंदसि। अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे, असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखिजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।